अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरे पांध में गोठ वावड़ियार चारा खां रशीद जान चारो जो इंतखाब ही दिलकश शायरी। वरी यार हाणे मिलन कोन थींदो, ॾेई चह कहाणे खिलन कोन थींदो। वरी यार हाणे मिलन कोन थींदो, ॾेई चह कहाणे खिलन कोन थींदो। मिलियासीं त ख्वाबनि में मिलंदासीं प्यारा रूबरू, तोखे हाणे ॾिसण कोन थींदो। तोखे विसारण लाइ शराबी थींदासीं सारे, तोखे हाणे रुअण कोन थींदो। पिरी प्यार में जिते गॾु हलियासीं, उन्हनि राहुनि तां हाणे हलण कोन थींदो। रब खां रोई मूं तोखे घुरियो हो, रोई रब खां हाणे घुरण कोन थींदो। इश्क में घणो तुंहिंजे पुठियां घुमियासीं, पुठियां हाणे तुंहिंजे घुमण कोन थींदो। इशारनि ते तुंहिंजे घणो ई नचियासीं, पर इशारनि ते हाणे नचण कोन थींदो। गॾिजी रहण जा बसि ख्वाब तूं ॾिसंदे, गॾिजी तोसां हाणे रहण कोन थींदो। अड़े बेवफ़ा सदाईं लाइ आहे ख़ुदा हाफ़िज़, वरी तोसां हाणे ठहण कोन थींदो। वरी यार हाणे मिलण कोन थींदो, ॾेई चह कहाणे खिलण कोन थींदो। ॾेई चह कहाणे खिलण कोन थींदो।